अस्सलाम वालेकुम दोस्तों। तकरार ड्रामे में वॾी पेशरफ़ थी है, वॾी अपडेट अची चुकी है दोस्तों। अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं तकरार ड्रामे जे अचण वारनि किस्तनि में आख़िर हाणे नई कहिड़ी वरी चेंजिंग थियण वारी आहे। काफ़ी सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कंदासीं दोस्तों। अगर तव्हां हीउ वीडियो आख़िर ताईं न ॾिसंदो तव्हांखे का अपडेट सम्झ में न ईंदी ऐं इहा अपडेट भी तव्हां खां मिस थी वेंदी। नंढड़ी वीडियो में वॾी ॻाल्हि आहे दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अचण वारी किस्त तकरार ड्रामे जी में पहिरीं ॻाल्हि त हाणे जो मूसा ऐं दरिया ख़ान जो कुझु न कुझु सजावल करण वारो आहे, लेकिन इहे दोस्त हाणे पाण में विढ़ण वारा आहिनि। जेको शेरली क़दम खणंदो पोइ किस्तनि में मां लगातार तव्हांखे ॿुधायां थो लगातार त शेरली कुझु न कुझु करण वारो आहे। तव्हां ॾिठो शेरली हाणे नवाब खान सां अटकण वारो आहे, उनजे घर ते चोरी करण वारो आहे। इहो शेरली ॾे त ख़्यालु कोन वेंदो नवाब खान जो, इहो नवाब खान जो ख़्यालु त ॿियनि ॾे वेंदो। लेकिन शेर अली जे लाइ मुसीबतूं हाणे शुरू थींदियूं। मां तव्हांखे काफ़ी अरसे खां वठी ॿुधायां थो शेर अली कुझु अहिड़ो ख़ासि कमु कान थो करे। शेर अली जे लाइ हाणे कुझु न कुझु कंदा, अहिड़ो एक रोल ॾींदा जीअं शेर अली सफ़ा हणखण थी वञे ऐं शेर अली जहिड़े में लही पवे। हाणे अचण वारनि किस्तनि में तव्हां ॾिसंदो त शेर अली जहिड़े में लही पवंदो ऐं ड्रामे में अञा दिलचस्प मज़ो थी वेंदो। शेर अली सभिनी खे दुश्मन सम्झे थो, सिजावल खे, नवाब खे, मूसा खे, दरिया ख़ान खे ऐं मीर खे, बावल खे। हू वरी सभिनी खे दुश्मन सम्झी वेठो आहे। त अॻिते हली ख़बर पवंदी शेर अली जी मीर वारनि सां कहिड़ी दुश्मनी आहे, उहा अञा ताईं उन्हनि ज़ाहिर नाहे कई। मूसा सां कहिड़ी दुश्मनी आहे, हिननि सां कहिड़ी कहिड़ी दुश्मनी आहे, उहा सजावल वारी दुश्मनी त ज़ाहिर थी आहे नवाब खान वारी। ॿियनि सां जेकी दुश्मनी आहे अनक़रीब उहा बि ज़ाहिर कंदा दोस्तों। वीडियो पुॼाणी ते ख़ुदा हाफ़िज़, सब्सक्राइब कंदा।